अल्लाह पाक जे कलाम मुक़द्दस मां सूरह यासीन जी 20 नंबर आयत खां तिलावत आहे। अल्लाह तबारक व तआला पहिरियनि आयतुनि जे अंदरि ॻोठ वारनि जो ज़िक्र फरमायो, जंहिंजे तरफ़ अल्लाह से रसूल मोकिलिया। पहिरियां 2 रसूल मोकिलियईं, पोइ उन्हनि जी नाफ़रमानी कयूं, वरी 3 रसूल मोकिलियईं, उन्हनि जी बि नाफ़रमानी कयूं। ऐं उन्हनि रसूलनि खे चयो त तव्हां असांजे लाइ बदशुगूनी आहियो, नऊसत आहियो असांजे लाइ। रसूलनि उन्हनि खे चयो त ताहिरुकुम मअकुम, तव्हांजी बदशुगूनी, तव्हांजी नऊसत तव्हां सां गॾु आहे। ऐं तव्हां जेको आहे इसराफ़ करण वारी क़ौम आहियो, पंहिंजो पाण खे नुक़सान पहुचाइण वारी क़ौम आहियो। जॾहिं नबी ऐं क़ौम जे विच में इहे ॻाल्हियूं हलियूं, क़ौम वारनि गॾिजी करे पाण में मशवरो करे नबीअनि खे क़त्ल करण जो प्रोग्राम ठाहियो। जॾहिं उन्हनि प्रोग्राम ठाहियो त इन जी ख़बर हबीब इब्न मुरीब नज्जार, अल्लाह जो प्यारो बानो हुयो, इबादत गुज़ार हुयो, उहो ढखाण को कमु कंदो हुयो, के चवनि था त जुतियूं गंढींदो हुयो। इबादत जे लाइ इलाइक़े खां परे वञी करे कंहिं गार में वञी अल्लाह पाक जी इबादत कंदो हुयो। पाण बि जुज़ाम जो मरीज़ हुयो, बीमारी जे अंदरि मुब्तला हुयो, ऐं एतिरो बहादुर हुयो, सख़्त जान हुयो, जो जेको कमाईंदो हुयो उन मां अधु अल्लाह जे नाले ते ख़ैरात करे छॾींदो हुयो। माना जंहिंजे लाइ अल्लाह पाक इंसान खे आज़माई, उन आज़माइश जे अंदरि ॼण त पूरो जो पूरो कामयाब हुयो। अल्लाह तबारक व तआला जी मोहब्बत नसीब तॾहिं थींदी आहे जॾहिं इंसान पंहिंजी प्यारे में प्यारी शइ अल्लाह जे नाले ते कुर्बान करे। इंसान खे दुनिया जे अंदरि, दुनिया जे ज़िंदगी गुज़ारण जे लाइ ज़ाहिर आहे सभ खां प्यारो माल आहे। त माल खे अल्लाह जे नाले ते कुर्बान करे तॾहिं ख़बर पवंदी त मोहब्बत छा आहे। महबूब जी मोहब्बत जो अंदाज़ो तॾहिं थींदो आहे जॾहिं आशिक़ पंहिंजे माशूक़ जे मथां आशिक़ थींदो आहे न, त पोइ न ॾिसंदो त मां मानी खाधी आहे न खाधी, चवंदो मुंहिंजो महबूब, मुंहिंजो माशूक़ जीअं घुरे उनजा नखरा बि पूरा कयां, हर शइ हुनजी पूरी कयां, तॾहिं थींदो हुनजो सचो इश्क। पर जेकॾहिं प्यारो पैसो पंहिंजो प्यारो कंदो पंहिंजे माशूक़ खां, त हिनजो इश्क सचो न चइबो, चइबो त इहो नकुली इश्क आहे। अल्लाह तबारक व तआला जे बि मोहब्बत जे अंदरि इहा आज़माइश सभ खां वधीक अॼोके वक़्त में दौलत जे मथां अचे बणिजे थी बीह। त दौलत जेका आहे इंसान अल्लाह जे नाले ते केतिरी कुर्बान थो करे। त हीउ हबीब नज्जार जेको आहे, जेको कमाए उन मां अधु अल्लाह जे नाले ते ख़ैरात कंदो। हालांकि ॿार बचड़ा उनखे बि हुया, ज़रूरत उनखे बि हुई, दुनिया जा वहिंवार उन सां बि हुया, पर पोइ बि हिमत करे जेको कमाए उनजो अधु जो अधु अल्लाह जे नाले ते ख़र्च करे ईंदो हुयो। ऐं अल्लाह पाक पोइ अहिड़नि बाननि जे ज़िंदगी में वरी अहिड़ा इनकलाब आण फरमाईंदो आहे। जंहिं हिकिड़े बाने जे लाइ ज़िक्र कंदा आहिनि त उन बाने जो रोज़ानो जेको रोज़मर्रा जो हिकिड़ो उन ज़रूरत पंहिंजे घर जी मुक़ररु करे छॾी। अलाह रोज़ानो 2 वक़्त मानी खाऊं था, 1 वक़्त नाश्तो कयूं था, इन जे लाइ मूंखे डेली वधि में वधि साईं मुंहिंजे चवां 1000 रुपए जी ज़रूरत आहे। हिकिड़ो अॼोके ज़माने सां मिसाल 1000 रुपए जी ज़रूरत आहे। तंहिंजे करे पोइ उनजी जंहिं वक़्त में कमाई 1000 खे पहुची वेंदी, उन खां पोइ पंहिंजा साजो सामान वेड़े करे वरी अल्लाह जे नाले ते लॻी पवंदी। माना एतिरी उनखे तवकुल। अॼु इंसान खे एतिरी जेका आहे लालच आहे, हिर्स आहे। जेकॾहिं 1000 कमाईंदो न, चवंदो अञा 1500 कमाए वञा, भला अॼु धकु लॻो आहे सुठो, भला 15 कमाए वञा, वरी अञा 15 कमाए, चवंदो भला अॼु 2000 जो धकु ईंदो। इहा लालच इंसान खे वञी करे इन नतीजे ते पहुचाईंदी जो दुनिया जी मोहब्बत इंसान जे क़ल्ब जे अंदरि घर कंदी वेंदी, एतिरो घर करे वेंदी, एतिरो घर करे वेंदी जो अल्लाह तबारक व तआला जी मोहब्बत उन जे मथां जेका आहे सतई मोहब्बत बणिजी बीह रहंदी। हक़ीक़त में मोहब्बत असांजे अंदरि आहे माल जी, ऐं या औलाद जी मोहब्बत आहे। अल्लाह तबारक व तआला जी मोहब्बत, सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत असांजे क़ल्ब जे अंदरि ओड़ी न आहे जंहिं मोहब्बत जे लाइ चई सघिजे त हाउ साईं माल ऐं दौलत खां वधीक मूंखे अल्लाह प्यारो आहे, अल्लाह जो रसूल प्यारो आहे। माल ऐं दौलत खां वधीक मूंखे जेको आहे साईं मुंहिंजे चवां त पंहिंजी औलाद खां वधीक अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल प्यारो आहे। असां वटि इहा मोहब्बत न आहे। त हबीब बिन नज्जार जो किसो क़ुरान ज़िक्र फरमायो, पंहिंजो माल जेको कमाईंदो हुयो अधु जो अधु। कहिड़ो ईमान वारो आहे जेको पंहिंजी रोज़ी मां अधु अल्लाह जे नाले ख़र्च कंदो हुजे? सवाल ई पैदा न आहे, फतकी मरी वई। सो अल्लाह पाक वरी उनजा पोइ अमल बि अघाया। हाणे उनखे ख़बर पइजी वई त हे मुंहिंजी क़ौम वारनि इन नबियनि खे क़त्ल करण जी साज़िश सिटी आहे, नबियनि खे क़त्ल करण जो उन्हनि प्रोग्राम ठाहियो आहे। जॾहिं हुनखे ख़बर पई, उहो पंहिंजे उन गार मां निकितो ऐं भॼंदो अची करे पंहिंजी क़ौम वारनि खे चई त ज़ालिमो छा था कयो तव्हां? उन्हनि रसूलनि जे उन्हनि जेको आहे
अल्लाह जे बाननि जे कढ पिया जेके तव्हांखे दीन जी तबलीग कनि था, जेके तव्हांखे सम्झाइनि था। ऐं वॾी ॻाल्हि आहे त तव्हां खां माना कंहिं बि अजुर जो सवाल नथा कनि, बाबा तव्हां खां मुतालबो कोन था कनि त असांखे का शइ खारायो, असांखे पीआरियो, असांखे का शइ हदियो ॾियो, तव्हांखे इहो मुतालबो ई कोन था कनि। इहो तव्हां खां मुतालबो नथा कनि, उनजे बावजूद बि तव्हां जेको उन्हनि जो माना तबलीग जी ॻाल्हि त नथा ॿुधो। जीअं तव्हां ॾिसंदा हो त जमातूं ईंदियूं आहिनि, पोइ जमातूं अचनि त उन्हनि में वीचारा न मुतालबो कनि खाइण जो, न पीअण जो, न वरी साईं रहाइश जो, कंहिं बि शइ जो मुतालबो कोन। उहे रुगो इहो मुतालबो कनि त बाबा असां सां अलाह जे नाले जे बुलंद करण में मदद कयो बसि, माना रब जो नालो वठण में असांजी मदद कयो, ताउन कयो। अहिड़े नमूने सां जॻह जॻह ते इंसान जेको इहो आवाज़ पियो लॻाए थो, जेके बि अलाह जे रस्ते में लॻल आहिनि, तबलीगी जमात जी सूरत में हुजनि या वरी के अलाह जे नाले वठण वारा मदरसनि में पढ़ंदड़ जेके आहिनि, क़ुरान पाक जा तालिब इल्म हुजनि, या साईं मुंहिंजे जेके चवां त अरबी पढ़ण वारा, हदीस पाक जो दर्स पढ़ण वारा, दीन जा जेके आहिनि तालिब इल्म हुजनि, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा महिमान हुजनि, या वरी क़ुरान जो पैगाम पहुचाइण वारा उलमा इकराम हुजनि, जेके बि आहिनि, इन्हनि सभिनीनि जो तव्हां ॾिसो त पैगाम जेको आहे, इन्हनि सभिनीनि जो प्रोग्राम आहे त अलाह जो नालो दुनिया जे तख़्ते ते बुलंद थी वञे, रब जो नालो बुलंद थी वञे। इन रब जे नाले जे बुलंद करण में पोइ माण्हू हुनजी किरदार कुशी बि कनि था, माण्हू उन्हनि खे घटि वधि बि ॻाल्हाइनि था। वॾी ॻाल्हि आहे त माना मुआशिरे में जेतिरी उन्हनि जी जेका आहे सम्झो त माना उन्हनि जे ईगो ते जेको ज़रब लॻे थी न, शायदि ई कंहिंजे इन ते ॾुखाइजे थो हुजे, ॿियनि खे बि माण्हू ॾुखाइनि था, पर उते नतीजो कुझु न कुझु मिले थो। हिते जेको आहे जॾहिं माण्हू दीन जे रस्ते में हले थो ऐं उनखे नतीजो बि न मिले, वरी ॾुखाइजे बि सही, त पोइ उहो माण्हू वरी पोइ कम हिमत जो जेको आहे थी करे बीह रहंदो, उहो माण्हू कम हिमत थी करे बीह रहंदा। जीअं तव्हां ॾिसो जेके कारी साहिब जेके वीचारा पढ़ाइनि था क़ुरान पाक खे, या वरी जेके मिसाल इहा असां जेके इमामत कयूं था, त हाणे इन्हनि जी जेके आहिनि पघारूं कुल माना मिसाल 10,000 12,000 15,000, इन मां 8,000 छिके छिके। हाणे इन्हनि माण्हुनि जो घर कीअं हले, उनजे बावजूद बि माना उन्हनि जे ख़िलाफ़ प्रोपेगंडा वेठा था खाइनि, खुला थी आया आहिनि, मानियूं थी मिलनि उन्हनि खे, माना अहिड़े क़िस्म जी जेका आहे बदमाशी वारा लफ़्ज़, त पोइ इन ते माण्हू जी जेका आहे न दिलि ॾुखी पवंदी आहे। पोइ जेकॾहिं हेॾा क़ुरान जो पावर न हुजे न, त कॾो क माण्हू जेके आहिनि इहे दीन जो मसइलो छॾे भॼी वञे। हीअ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अलाह ऐं अलाह जे रसूल जो मोहबत आहे, जे मोहबत जे करे ईमान वारा जेके हिन में लॻा पिया आहिनि। तव्हां ॾिसो त केतिरनि जाइनि ते दीनदार जेके आहिनि, हाणे उन्हनि जी जेका कारगुज़ारी आई त फिलाणी जॻह ते तबलीग जमात वई, माण्हुनि जेको आहे उन्हनि जे थेलनि खे खणी करे उछलायो। ऐं केतिरनि जाइनि ते ॾिसो त तव्हां आलमनि खे जेके माण्हू गारियूं ॾींदा, चवंदा पंहिंजा वरी प्रकार भला अथनि मुलनि जा, असांखे वरी सम्झाइण आया, पंहिंजा प्रकार भला अथनि, असांखे वरी दीन जी दावत ॾियण आया। तव्हां अहिड़े क़िस्म जो जेको आहे उन्हनि जी बेइज़ती कनि, उन्हनि जी बेकरामी कनि, पोइ इहे सभु जो सभु छा आहे, इहो उहो ई आहे जीअं उन अलाह जे बाने चयो बि नज़ार भाई, हीअ त तव्हांखे कंहिं बि क़िस्म जो सवाल ई नथा कनि, तव्हां कम अज़ कम हुनजो चवणु नथा हटो त ज़ालिमो क़तल त न कयो, उन्हनि खे क़तल त न कयो कम अज़ कम। त अहिड़े नमूने सां क़ुर जेको आहे उन वाक़े खे ज़िक्र करणु फरमायो, फरमाईंदा वजा अमिन अक़सल मदीनत रजुलु यसा क़ाल या क़ौम इत्तबिउल मुरसलीन। ऐं हिते शहर जे माशरे जे अंदरि माण्हू अलाह जे घर जी तरफ़ मुतवज्जो थियण लाइ तयारु कोन, ऐं माण्हुनि खे जेका आहे कंहिं बि क़िस्म जी दीन जी तड़प कोन, ऐं फ़िक्र कोन, गणती कोन। इहो जेको आहे हिते फ़र्क़ु आहे। हिते माण्हू खे माल जी लालच वधीक आहे, माल जी लालच ओॾे बि आई न त ओॾे ख़तमु आहे, ओॾे बि आहे, पर उते जेकॾहिं दीन जो चस्को उन्हनि खे लॻे थो न, त दीन जे चस्के ऐं ज़ाइक़े जे करे उहे माण्हू जल्दी मुतवज्जो थियनि था अलाह जी दीन जे तरफ़, अलाह जी दीन जे तरफ़ उहे माण्हू जल्दी मुतवज्जो थियनि था। सो फरमाईंदा वजा अमिन अक़सल मदीना, क़ुरान फरमायो हबीब नजार जो किस्सो, उहो इलाइक़े जे ॿाहिरां आयो, उन चयो अक़सल मदीना माना शहर जे ॿाहिरां आयो पासे खां, रजुलु यसा हिकिड़ो शख़्स आयो भॼंदो, क़ाल या क़ौम इत्तबिउल मुरसलीन इत्तबिउ मन ला यसअलुकुम, ऐ मुंहिंजी क़ौम वारा तव्हां ताबेदारी कयो रसूलनि जी, ऐं फरमाईं त तव्हां उन्हनि जी ताबेदारी कयो मन ला यसअलुकुम अजरा, जेके तव्हां खां कंहिं बि क़िस्म जे अजर जो सवाल नथा, माना तव्हां खां कंहिं बि नतीजे जो सवाल नथा कनि। सवाल थींदो आहे न त जेकॾहिं इहे माण्हू दीन जी तालीम ऐं दीन जी तबलीग ऐं पंहिंजी ज़िंदगी क़ुर जे लाइ वक़ुफ़ कनि था, जेके बि क़ुर पढ़नि था, बच्चा मासूम बच्चा क़ुर जो जेको आहे क़िरात कनि था, हिफ़्ज़ कनि था, मदरसनि में दीन पढ़नि था, या साईं मुंहिंजे चवां दीन जे रस्ते में लॻा पिया आहिनि, पोइ उन्हनि जे अंदरि कमी कोताही ज़रूरु आहे, उहे इंसान आहिनि, उहे फ़रिश्ता न आहिनि, पर पोइ बि ॾिसो त इहो सभु जो सभु जेको पंहिंजे ज़हन जे अंदरि, पंहिंजे सीने जे अंदरि क़ुर खे महफ़ूज़ थो करे, इन क़ुर जी हिफ़ाज़त जे सदके अल्लाह तबारक व तआला उन जे मथां जहन्नम जी बाहि खे हराम थो करे। सो फरमाईंदा मन ला यसअलुकुम अजरन व हुम मुहतदून, फरमाई जेके तव्हां खां सवाल बि नथा कनि अजर जो, व हुम मुहतदून, ऐं फरमाईंदा इहे ई हिदायत वारा आहिनि,
तव्हांखे हिदायत जो रस्तो बि था ॾेखारनि, तव्हांखे ॾसनि था त हिदायत जो रस्तो हीअ अथव, अचो न अलाह जे रस्ते जे तरफ़, अचो तव्हां हिदायत जे तरफ़। तव्हांखे असांखे तव्हांजो अजुर बि न खपे, तव्हांजो माल बि न खपे, सिर्फ़ु तव्हांजो अमल खपे ऐं तव्हांजी ज़िंदगी खपे जेका तव्हांजी ज़िंदगी अलाह जे रस्ते ते हली पवे, अलाह जे रस्ते ते हली पवे। मां पंहिंजनि साथियुनि खां इहा बि जेका आहे अर्ज़ु कंदुसि त जेकॾहिं ॿाहिरियों जेको पाड़ो आहे, पाड़ो जेकॾहिं मुतवजो नथो थिए, इन जे अंदरि असांजी बि कमज़ोरी आहे जो असां अलाह पाक घुरण छॾे ॾिनो आहे। जंहिं वक़्त में असां अलाह पाक खां दर्द दिलि सां घुरंदासीं, इहो पंहिंजो पाण पाड़ो मुतवजो थींदो अलाह जे घर जे तरफ़। सिर्फ़ु उन्हनि जी कमज़ोरी न आहे, हे जेके ॿाहिरि मुस्लमान जेके फिरनि था, इहो सिर्फ़ु उन्हनि जी कमज़ोरी न आहे, उन्हनि जी बि कमज़ोरी आहे, पर सिर्फ़ु उन्हनि जी कमज़ोरी न आहे, असांजी बि कमज़ोरी आहे जो असां सिर्फ़ु ज़बान सां दावा त कयूं था, पर अॻ में जेके अलाह वारा राति जो उथी करे मना करे कंहिं गणती थींदी हुई, फ़िक्र थींदो हुयो, राति जो उथी करे तहज्जुद पढ़ी करे रब खां हीअं दुआऊं घुरंदा हुआ। अॻ में तव्हां कारगुज़ारी अहिड़ी बि ॿुधंदा हुआ त जेके जमात वारा साथी राति जो मस्जिद में वेही करे रोई करे अलाह खां घुरनि पिया त अलाह हिन पाड़े वारनि खे हिदायत ॾे, या अलाह असांखे इन्हनि जे लाइ हिदायत जो ज़रियो बनाइण फरमा। अॼु उहे अमल सभु ख़तम थी चुका आहिनि। अॼु किथे उहे अमल, जॾहिं उहे अमल न हूंदा, अलाह पाक घुरण वारा ज़रिया ख़तम थी वेंदा, त पोइ ज़ाहिर आहे नतीजा इहे ई निकिरंदा। जेके असां माना बज़ाहिर जेको आहे ज़बानी कलामी अमल त कयूं था, पर जॾहिं माण्हू सचो हुजे न, पंहिंजे मामले में इंसान कहिड़ो सचो आहे, पंहिंजो कमु जॾहिं इंसान खां पुॼे थो, जॾहिं पंहिंजे कमु इंसान जो फासे थो, त पोइ इंसान कीअं रब जे तरफ़ मुतवजो थिए थो ऐं अलाह पाक जे तरफ़। ऐं जेके नमाज़ी माण्हू आहिनि उनखे अलाह इहा स्टेज अता फरमाईंदो आहे त उहो बानो राति जो उथे, थोरी तकलीफ़ करे, राति जो उथी करे रब जी ज़ात जे साम्हूं नमाज़ पढ़े, वुज़ू करे नमाज़ पढ़े, अलाह खे ॿाॾे, अलाह पाक उन जे अमल खे ज़रूरु क़बूल फरमाईंदो आहे। सम्झो था, इहो सिर्फ़ु न आहे त कोई इहो आलिम सां ख़ासि आहे, रब हर कंहिंजी दुआ थो, रब हर कंहिंजी दुआ थो। बचड़नि खे छॾे आयुमि सिर्फ़ु इन जे लाइ त तुंहिंजे दीन जो आवाज़ लॻे, तुंहिंजे दीन जो क़ुरान जो आवाज़ लॻे। मुंहिंजा अलाह साईं हीअ रुकावट मुंहिंजे रस्ते में आहे, मुंहिंजा अलाह साईं हिन रुकावट खे दूर फरमा। यकीन ॼाणो इन दुआ जे सदके अलाह पाक बसि सुबुह थियो, सुबुह जे टाइम ते अलाह साईं रुकावट ख़तमु कंदो। इहे अलाह पाक जी, हालांकि कंहिंखां बि मूं मदद न वरितमि, न त ॿिए कंहिंखे मदद कयां, सवाल कयां, छा रब पाक कुदरती तौर ते पंहिंजो पाण सुबुह जो बीमारी ख़तम थी वई, अलाह पाक जेको रस्तो आसान कयो। त माण्हू अलाह पाक सां इहे ॻाल्हियूं करे रब खे पंहिंजे अमलनि जा वास्ता ॾे। मुंहिंजा अलाह, मुंहिंजी नियत सची थी, जेकॾहिं मुंहिंजी कोताही आहे त उन कोताही खे तूं माफ़ फरमा। मुंहिंजी नियत सची थी, मुंहिंजा अलाह से मुंहिंजे दर्द दिलि खे तूं क़बूल फरमा, दीन जे बारे में मुंहिंजी महिनत खे तूं क़बूल फरमा। या अलाह जेको मुंहिंजे मथां हक़ आहे तुंहिंजे दीन जो, तुंहिंजे रसूल जो, तुंहिंजे क़ुरान जो, ए मुंहिंजा अलाह से उन हक़ खे कामिल तरीक़े सां पूरे करण जी तौफ़ीक़ अता फरमा। जेकॾहिं मूंखां रहिजी वञे त अलाह से मूंखे माफ़ करणु फरमा। त अहिड़े नमूने सां इन हबीब बिन नजार जेको आहे उते इहा ॻाल्हि कई त साईं, मल्ला यसअलुकुम अजरन वहुम मुहतदून, जेके तव्हां खां सवाल नथा कनि कंहिं बि अजर जो, ऐं इहे हिदायत वारा आहिनि। वमा ली अला अअबुदुल लज़ी फतरनी, ऐं हबीब बिन नजार पंहिंजे लाइ चयो, चई त मुंहिंजी तौहीद तव्हांजे साम्हूं वाज़िह आहे, मां तव्हां खां कंहिं बि क़िस्म जो सवाल नथो कयां ऐं मां इबादत कयां थो ख़ालिस अलाह जी ज़ात। वमा ली अला अअबुदुल लज़ी फतरनी, मां सिर्फ़ ऐं सिर्फ़ इबादत कयां थो उन अलाह जी जंहिं मूंखे पैदा कयो। ला अअबुद, नथो इबादत कयां, अल्लज़ी उन जी, फतरनी जंहिं मूंखे पैदा कयो, व इलैहि तुरजाऊन, ऐं उन अलाह जे तरफ़ तव्हां सभु जो सभु मोटाए वेंदा। अवां सभिनी जो रुजू अलाह जे तरफ़ आहे, अवां सभिनी जो रुजू अलाह पाक जे तरफ़ आहे। अवां खां जीअं चवंदा आहिनि न त क़बरुनि जे अंदरि एतिरा करोड़े लखे माण्हू क़बरुनि जे अंदरि सुता पिया आहिनि, जेके ईअं अवां जे ज़हन वांगुरु सोचींदा हुआ। केतिरा माण्हू सोचींदा आहिनि त अञा उमिरि पई आहे, बाद में करे वठंदासीं, अलाह मालिक वरी ॾिसंदासीं। मुंहिंजा दोस्तो, अचानक इंसान जे मथां जॾहिं मौत जो वक़्तु ईंदो त ख़बर ई न पवंदी, मोहलत ई न मिलंदी, इंसान जेको आहे क़बर जे हवाले थी वेंदो। जंहिं वक़्त में साहु हिन जिस्म मां निकिरी चुको, हिन बाडीअ खे जेको आहे पंहिंजो अबो अम्मा, पंहिंजा पुट ऐं पंहिंजे औलाद, पंहिंजा भेनर ॿाहिरि 24 कलाक पंहिंजे घर में तरसण बि कोन ॾींदा। बाबा नालो ख़तम थी वियो न, बाबा पहिरियां जेको आहे फलाणे हुनजो नालो हुयो, हाणे वीचारो लाश आहे, बाबा लाश खे खणी ज़मीन हवाले करे चयोसि। को बि ईअं न कंदा त भला असांजो प्यारो हुयो, ॾाढी ख़िदमत कई असांजी, असांखे कपिड़ा वठी ॾिनई, असांखे लटा वठी ॾिनई, असांखे जॻह ठाराए ॾिनी, बंगलो ठाराए ॾिनी, नौकिरी वठाए ॾिनी, तंहिंजे करे भला अबो ॾाढो प्यारो, हफ़्तो खां नखूं सां भला चुमींदासीं, टटींदासीं, हुनखे भाकुर पाईंदासीं, कुझु बि कोन थींदो। जो 24 कलाकनि खां अॻु में उनखे जेको क़बर जे हवाले कंदा, पोइ अंधेरी क़बर हूंदी ऐं हुनजा अमल सालिह हूंदा। जेकॾहिं अमल हूंदा त उते अमल हुनखे अॻाईंदा, अमल न हूंदा त पोइ त अज़ाब ई अज़ाब। सो फरमाईंदो, माली अला अअबुदुल लज़ी फतरनी व इलैहि तुरजाऊन, मुंहिंजी इबादत उन अलाह जे लाइ आहे जंहिं मूंखे पैदा करणु फरमायो। फरमाईंदो, व इलैहि तुरजाऊन, उन अलाह जे तरफ़ तव्हां सभु मोटाया वेंदा। अतख़िदु मिन दूनिही, सवालिया अंदाज़ में सम्झाए थो अलाह जो बनो, चए थो छा मां वठां अलाह खे छॾे करे उन्हनि खे माबूद, या उन्हनि खे अलाह करे मञा जेके अलाह खां सवाइ के नफ़े नुक़सान जा बि मालिक न आहिनि। अतख़िदु, छा वठां मां, मिन दूनिही, अलाह खे छॾे, आलिहतन, माबूद करे, इन युरिदनिर रहमान, जेकॾहिं अलाह चाहे
बिदुर्रिन ला तुगनी अन्नी शफाअतुहुम, मुंहिंजो रब जे करे मूंखे नुक़सान पहुचाइणु चाहे, ला तुगनी अन्नी, त इन्हनि मां कोई बि मुंहिंजे रब जे पहुचायल नुक़सान खे टारे नथो सघे। फरमाई ला तुगनी अन्नी, नथो बेपरवाह करे सघे मूंखां, शफाअतुहुम, उन्हनि जी सिफारिश, शैअन ज़र्रे बराबर बि, वला युनक़िदून, फरमाई त न वरी उहे मूंखे बचाए सघनि था। जेकर मुंहिंजो रब मूंखे अज़ाब ॾे, कोई बि दुनिया जे दफ़्ते ते बचाए नथो सघे। कोई बि, केतिरा माण्हू सोचींदा आहिनि न, चवंदा आहिनि साईं मतां हिन पीर खे न मञा त या इनखे माबूद न सम्झा, इनखे न सॼा त मतां नाराज़ थी पवे। ख़ुदा जा बनो, इन्हनि बातिल पीरनि खे छॾियो, इन जे मुक़ाबले में रब जी ॻणती कयो, रब नाराज़ थी पवे त छा थी पवे। जेकॾहिं रब तव्हांखे नुक़सान पहुचाइणु चाहे, कंहिंजी बि सिफारिश तव्हांजे मथां नुक़सान खे हटाए नथी सघे। फरमाई इन्नी इज़ल लफ़ी ज़लालिम मुबीन, बेशक उन वक़्त में त मां चिटी गुमराही जे अंदरि हलियो वेंदो। माना रब खे छॾे जेकर ॿिए जी इबादत कयमि त मां त चिटी गुमराही में आहियां। तंहिंजे करे चवे थो त इन्नी आमनतु बिरब्बिकुम फस्मऊन, मां ईमान आंदुमि तव्हांजे रब जे मथां। इन हबीब नजार उन्हनि रसूलनि खे मुखातिब थी करे चयो, ए रसूलो, तव्हां यादि रखजो सॼो ॻोठ तव्हांजो मुखालिफ़ आहे, मां तव्हांजी हिमायत थो कयां, मां ईमान पंहिंजो तव्हांजे साम्हूं पेश थो कयां। रब वटि गवाही ॾिजो त हबीब नजार तुंहिंजे मथां ईमान आणींदो। फरमाई त इन्नी आमनतु बिरब्बिकुम फस्मऊन, यार ॿुधो त सही, मां ईमान आंदुमि तव्हांजे रब जे मथां, फस्मऊन, मुंहिंजे ईमान खे तव्हां ॿुधो, अल्लाह वटि गवाही ॾिजो। उन्हनि खे गवाह बणाए चवे थो, हबीब नजार चवे थो त इन्नी आमनतु, मां ईमान आंदुमि बिरब्बिकुम, तव्हांजे रब जे मथां, फस्मऊन, ॿुधो मुंहिंजे ईमान वारी ज़बान खे, मां तव्हांखे गवाह थो बणायां। जॾहिं इहा जेका आहे बयान या तबलीग बयान उन्हनि पंहिंजी क़ौम वारनि जे साम्हूं कयो, उन वक़्त में क़ौम वारनि जेको उनजे मथां एतिरो हमलो कयो, एतिरो हमलो कयो जो कुटे 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 उनखे ख़तमु करे छॾियो। एतिरे क़दुरु लिखनि था जो उनजे पेट जा वीचारे जा आंटा जेके आहिनि वेहण वारी जाइ में ॿाहिरि निकिरी आया। एतिरो उनजे मथां तशद्दुद कयो। अल्लाह पाक उनखे जीअं उनजो रूह परवास थियो, रब उनखे जन्नत जा महलात ॾेखारणु फरमायो। फरिश्ते ऐलान कयो, क़ील दुख़ुलिल जन्नह, इन मां अल्लाह जे नाले ते क़ुर्बानी ॾिनी, अकेलो हुयो, अल्लाह जे नाले ते क़ुर्बानी ॾिनी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि हिकिड़ो शख़्स आयो, उन शख़्स अची करे साईं जन खे अर्ज़ु कयो त सुहिणा, मूंखे इजाज़त ॾियो त मां पंहिंजे क़ौम जे अंदरि वञी करे ईमान जी दावत ॾियां। साईं जन फरमायो, ईअं न थिए जो हो तोखे शहीद करे छॾियो। पाण साईं जन खे अंदाज़ो हुयो उनजी क़ौम वारनि जो, साईं न, मुंहिंजो वॾो ख़्यालु कंदा आहिनि, मुंहिंजो वॾो एतिराम कंदा आहिनि। फरमाए त एतिराम त पंहिंजी जाइ ते आहे, पर रब जी दावत अहिड़ी आहे, तव्हां उन्हनि खे पंहिंजे अबनि ॾाॾनि वारे दीन खां जॾहिं कटण जी कोशिशि कंदा त हुननि जे जान जे अंदरि जेका आहे करंट भरिजी वेंदो, वेहण ते अची वेंदा, हुननि जी अख़लाक वारी ज़बान ख़तम थी वेंदी, तव्हां सां वेहणु शुरू कंदा। त हुन जेको आहे चयो त साईं न अहिड़ी का ॻाल्हि न आहे, वेझो अचो वेझो अचो परे थी वियो। त हुन शख़्स जेको रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं को बि इजाज़त वठी करे वियो पंहिंजी क़ौम जे तरफ़। उन क़ौम जे तरफ़ जॾहिं वियो त उते क़ौम खे वञी करे उहा दावत ॾिनी। जॾहिं उन्हनि जे साम्हूं दावत पेश कई, क़ौम वारनि खे बाहि लॻी, कावड़ लॻी, चई तूं वरी असांखे पंहिंजनि अबनि ॾाॾनि जे दीन खां झले थो। अचे जो हुनजे मथां तशद्दुद करणु शुरू कयूं, चवनि था वारे वारे सां हुनजा उज़वा कटींदा। एतिरे क़दुरु जो मुसलिमा कज़ाब जेको आहे नबूअत जो कूड़ो दाई जेको हुयो, चवनि पिया उनजे हथु आयो, उनखे चयोसि त तूं पंहिंजे नबी जे बारे में छा थो चवें। एॾो होशियारु हुयो साहबी कि नबी जे बारे में छा थो चए, कि मां ईमान आंदो आहे रसूलुल्लाह जे मथां, मां ईअं जेको दावा थो कयां, तस्दीक़ थो कयां त अल्लाह जो रसूल आहे। चई भला मुंहिंजे बारे में छा थो चए, मां ॿुधाई कोन्हे। वरी चई पंहिंजे नबी जे बारे में छा थो चवें, चई त मां उनजे मथां ईमान आंदो, तस्दीक़ थो कयां ज़बान सां, कि मुंहिंजे बारे में छा थो चए, कि मूंखे ख़बर ई न आहे। जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, हा पंहिंजे नबी जे बारे में जेको तस्दीक़ करे, मुंहिंजे बारे में बुरो थी वियो। उनजा जीअं उनखां ॻाल्हि पुछंदो वियो, उनजा उज़वा कटींदो वियो, हिकिड़ो उज़वो कटींसि, ॿियो उज़वो कटींसि, जोड़ कटींसि, आख़िरी ज़बान ताईं उन जेको आहे अल्लाह जे रसूल जी शहादत न छॾियो, गवाही ॾींदो रहियो, चई त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, मां जेको कलमो पढ़ियो मां उन खां कॾहिं बि पोइ हटण जे लाइ तयारु न आहियां। जॾहिं इहा ॻाल्हि हली, इन हालत में तकलीफ़ सहंदे सहंदे शहीद थी वियो। मुंहिंजे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ताईं जॾहिं इहा ख़बर पहुती, पाण फरमायूं इहो बि उन शख़्स वांगुरु कामयाबु थी वियो जंहिं शख़्स जो ज़िक्र अल्लाह पाक सूरह यासीन में कंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़बान मुबारक मां उनखे जेको आहे जन्नती हुजण जी बिशारत मिली। त यासीन शरीफ़ जे अंदरि अल्लाह तबारक व तआला इन शख़्स जो ज़िक्र करणु फरमाए, कहिड़ो न बाबरकत शख़्स हूंदो जेको जन्नत में वेठो आहे, असां हुनजा दुनिया जे अंदरि तज़किरा वेठा था कयूं। अल्लाह पाक कंदो आहे त अल्लाह साईं असांखे बि उन जहिड़ी जेका आहे ईमान वारो मौत ऐं ईमान वारी शहादत नसीब फरमाए। फरमाईंदा क़ील दुख़ुलिल जन्नह, उनखे हुकुम थियो जॾहिं हुनजा आंटा निकिरी आया, हुकुम थियुसि त दाख़िल थी जन्नत में, गणती न कर, ऐं दुनिया जी आज़माइश थोरी, अल्लाह जे नाले ते तकलीफ़ सठी, गणती न कर। चई त दाख़िल थी वञ जन्नत में। जॾहिं जन्नत में दाख़िल थो थिए त इहे दुनिया में आंडरनि जो हेठां निकिरणु, तकलीफ़ूं लॻणु, लतूं लॻणु, इहे सभु विसरी वियसि। चई त हाय हाय क़ाल या लैत क़ौमी यालमून, काश जो जन्नत जे मज़नि इनामनि जी मुंहिंजी क़ौम खे ख़बर पवे।
मुझे कौम वाला ज़ालिम खे ख़बर ही ना अल्लाह केॾा इनाम रखिया ए दुनिया जा सब जेके ये तकलीफूं ये आंद्रा निकरण तकलीफूं जिस्म जो कटजी वञण इहो कुछ भी ना है जॾहिं इंसान जन्नत में दाख़िल थिए थो न चवे तो दे मुझे अल्लाह तुझा एहसान थिया जो न थोड़ी तकलीफ जे वज़ में जो जन्नत जहिड़ो इनाम नसीब फरमाए अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से अमल करण जी तौफीक अता फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।